शदादकोट जो आज मोहनजोदड़ो के टूटे फूटे आसारों के मानंद दिखता है, वो कभी खूबसूरत भी हुआ करता था और उसी पुरानी खूबसूरती को बरकरार रखने के लिए कुछ वक्त कबल शहर में अल्लाह और पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाक नामों के टावर शहर के मुख्तलिफ मकामात पर नस्ब किए गए, मगर इंतजामिया की लापरवाही और बद इंतजामिया के बायस एक टावर जो कंबर लाड़काना रोड पर था तेज हवाओं के नजर होकर गिर गया, जबकि दूसरा टावर जो शहर के दरमियान होने की वजह से जो ज़बून हाली का शिकार है वो किसी भी वक्त किसी भी बड़े हादसे का सबब बन सकता है। अग में तूफ़ान जेको आयो हिकिड़ो अलाह वारो टावर शहर जे ॿाहिरि लॻल हो ऐं ॾाढी सूंहं ॾिए पियो, उहो किरी पियो। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु उहो ईअं ई रोड ते पियो रहियो। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत खणी उनखे साइड करे रखाए छॾियो। ॿीहर उनजो इंतिज़ामिया को बि जेको आहे सो नोटिस न वरितो। हाणे जेको अलाह वारो टावर म्यूनिसिपल ऑफिस जे भरिसां लॻल आहे त उहो बि किरण वारो आहे ऐं उहो बि डैमेज थी चुको आहे। ऐं असां चऊं था ईअं न थिए जो इन जे किरण सां शहरनि जो नुक़सानु थिए, को माण्हू ज़ख़्मी थियनि, ॿियो को वॾो हादसो थिए। इन खां बहितर इहो आहे, असांजो मुतालबो आहे हीअ सभु शयूं म्यूनिसिपल जे अंडर में अचनि थियूं पियूं। TMO जे एडमिनिस्ट्रेशन जेका बि आहे उन्हनि जे अंडर में आहे। DC साहब खे इहा बिलख़ुसूस अपील कंदासीं त ख़ुदा कारण हिन टावर जी जेको आहे सो हालत नाक़िस आहे, इनखे दुरुस्त करायो वञे। जीअं मुंतखब नुमाइंदों की अदम तवज्जो ने शहर को तबाह बर्बाद कर दिया है और वो दिन दूर नहीं जब गैर जिम्मेदार मुंतखब नुमाइंदों और शहर के बर्बादी के जिम्मेदार चंद गैर जिम्मेदार शहरियों को तारीख के बेरहम सवालों के सामने जवाबदेह होना पड़ेगा। कैमरामैन लियाकत चांद रामो, अब्दुल हक मक्सी के साथ गुलाम अली ब्रावी, वस्ट TV शदादकोट।